नासिर अकी गुलाम शाह वेझो पुलिस जी मुबैना मुक़ाबले में एक फोरू मारिजी पियो आहे। नवाज़ तफ़सील मालूम कयो त ज़ेब जो का ज़ेब छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, लखी गुलाम शाह लॻ मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान एक हथियारबंद फोरू मारिजी वियो आहे। उन हवाले सां मांखे ॿुधाईंदो हलां त झलीकल वारी थाणे भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार नामालूम हथियारबंदनि पुलिस खे ॾिसंदे ई फायरिंग करे ॾिनी ऐं जवाबी फायरिंग में हिकु मुबैना हथियारबंद फोरू मारिजी वियो, जंहिंजी सुञाणप नाहे थी सघी। जॾहिं त झलीकल वारी थाणे जे SHO अंसारी राब्ते करण ते ॿुधायो त मारिजी वियल शख़्स फोरू आहे, संदसि सुञाणप नाहे थी सघी। जॾहिं त संदसि चवणो त ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार 4 हथियारबंद मोटरसाइकिल फुर करे अची रहिया हुआ त पुलिस खेनि रोकण जी कोशिश कई। हथियारबंद फोरन पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जी ॾेवड़ दौरान हिकु नामालूम हथियारबंद फोरू मारिजी वियो आहे, जॾहिं त संदसि 3 हथियारबंद जेके साथी आहिनि उहे फरार थी विया आहिनि। SHO जो इहो बि चवणो त मारिजी वियल फोरू जे कब्ज़े मां हिकु पिस्टल ऐं फुरथियल जेका मोटरसाइकिल आहे उहा पिणु हथु कई अथऊं। जी ज़ेब तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।